जी नाज़रीन, जीजल न्यूज़ में ख़बरुनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदा पिया हलूं। बांदी मां ख़बर शामिल कयूं था। ज़हूर बिरोई जी बांदी में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कारकुननि पारां महांगाई ख़िलाफ़ डिवीज़न नायब सदर अख्तियार टिनियो ज़िले नवाबशाह जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम क़ादिर रिंद ऐं तालके दौर जे मदर विंग जे सदर अब्दुल क़ादिर बिरोई, लेबर विंग जे सदर अब्दुल हफ़ीज़ जमाली, सिटी बांदी जे सदर रिज़वान बिरोई ऐं एसटीपी अॻवान नूरल जमाली जी अॻवानी में तहरीक इंसाफ़ जे सवें कारकुन पारां जमाली मार्केट खां नेशनल प्रेस क्लब बांदी ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते तहरीक इंसाफ़ जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में IMF जे शर्तुनि ते आम वाइपे जी शयुनि जा अघ घाटे तौरु मुक़ररु करे छॾिया आहिनि। PDM हुकूमत अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ग़रीब अवाम महांगाई सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी आहे। अॻवान वधीक चयो त PDM जो टोलो IMF ऐं वर्ल्ड बैंक जे डिडक्शन ते अखियूं ॿूटे अमल करे रहियो आहे ऐं मुल्क में महांगाई जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब तबिको सख़्तु परेशान थी वियो आहे ऐं ग़रीब माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। हिन वधीक चयो त तहरीक इंसाफ़ हुकूमत में एतिरी महांगाई न हुई। हिन हुकूमत त महांगाई करण जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। ग़रीब अवाम अटे वठण लाइ पिणु परेशान थी वियो आहे। महांगाई सबबि ग़रीब अवाम हाणे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी वई आहे। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त मुल्क खे बहरान मां सिर्फ़ु इमरान ख़ान कढी सघे थो, जेको मुल्क जो सचो ऐं ईमानदार लीडर आहे। ईंदड़ इलेक्शन में तहरीक इंसाफ़ पूरे मुल्क मां वॾी अक्सरियत सां कामयाबु थींदी ऐं ईंदड़ हुकूमत तहरीक इंसाफ़ जी हूंदी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान हूंदो।